हथियारबंद जवाबदारनि पारां पुलिस टीम ते फायरिंग वाक़े में 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया। दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। SSP दादू वाक़े जी इतला मिलंदे ई फौरन अस्पताल पहुची ज़ख़्मी एहलकारनि जी अयादत कई ऐं वाक़े बाबति मुकमल तफ़सील मालूम कया। दादू जे एरीगेशन कॉलोनी में इश्तिहारी ऐं ॾोहनि में मुलविस जवाबदारनि जी मौजूदगी बाबति ॻुझी इतला ते SHO थाणो दादू ऐं सेक्शन कुर्बान कमराणी जी क़यादत हेठ पुलिस टीम छापो हयो। एरीगेशन कॉलोनी में मौजूद हथियारबंद जवाबदारनि पुलिस खे ईंदे ॾिसी पुलिस टीम ते फायरिंग शुरू करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में ASI शमसुल हक कुरैशी ऐं कांस्टेबल शफीक अहमद लुंड ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त जवाबदार फायरिंग कंदा मौके तां फरार थी विया। ज़ख़्मी एहलकारनि खे फौरी तौर तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो। SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी बि वाक़े जी इतला ते फौरन DHQ अस्पताल दादू पहुतो, जिते हुन ज़ख़्मी एहलकारनि जी अयादत कई ऐं वाक़े बाबति मुकमल तफ़सील वरिता। फरार जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ DSP सिटी सुल्तान अहमद चांडियो जी सरबराही में पुलिस टीमूं सर्च ऑपरेशन में मसरूफ़ आहिनि ऐं जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून मूजिबि सज़ा ॾियारण लाइ क़दम खंया वेंदा। ज़ख़्मी एहलकारनि खे वधीक बहितर इलाज लाइ हैदराबाद अस्पताल मुंतकिल कयो पियो वञे। SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी चयो आहे त पुलिस एहलकारनि बहादुरी जो मुज़ाहिरो कयो आहे। अमन दुश्मन अंसरनि खे हरगिज़ माफ़ न कयो वेंदो ऐं उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जारी रहंदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। SHO सेक्शन कुर्बान कमराणी के एरीगेशन कॉलोनी में ॾोहारनि जी मौजूदगी इतला मिली। उते उन रेड कियो त मुल्ज़िमान जेको आहे फौरन पुलिस पार्टी ते फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंमें हिकिड़ो असांजो ASI शमसुद्दीन ऐं हेड कांस्टेबल शफी मोहम्मद लुंड ॿिन्ही खे जंगुनि में गोलियूं लॻियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु हू रेस्क्यू थी हिते हॉस्पिटल आया आहिनि। उन्हनि जी कंडीशन स्टेबल आहे। पाण हिते हॉस्पिटल में आयो आहियां, पर पोइ बि सुठे इलाज जे लाइ अञा असां वधीक हिननि खे रेफर करायूं पिया ऐं जेको मुल्ज़िमान जेके भॻाइनि वठी उन्हनि जो पुलिस ताक़ुब करे रही आहे ऐं उन में इंशाअल्लाह असांखे कामयाबी थींदी। तमामु मज़बूती सां पुलिस बीठी आहे अवाम जे तहफ़ुज़ जे लाइ। इंशाअल्लाह अवाम जो जान माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ यकीनी बनाईंदासीं ऐं हीअ उहो ई असांजूं कुर्बानियूं जेको उन्हनि ई कुर्बानियुनि जो तसदुद आहे जेकी असांजी पुलिस ॾींदी रही आहे ऐं इंशाअल्लाह जेके समाज दुश्मन अनासिर आहिनि उन्हनि जो क़िला कमा कंदासीं।